अदा असां तयारी करे रहिया आहियूं चेटी कमनि जे लाइ। ऐं हीअ राजा हर आहे, असां पंहिंजी ज़मीन में वाहियूं पिया। माशाअल्लाह तमामु सुठो थो लॻे। ऐं हीअ तव्हां ज़मीनदार दोस्तनि खे ॿुधायूं था त हीअ पंहिंजी ज़मीन में हलाइनि ऐं हिन में न गंदगाह थींदो न छा। ऐं माशाअल्लाह फ़सुलु तमामु ज़बरदस्त तव्हां थींदो। हे ॾिसो, 1.5 फुट ज़मीन में हींअर वञे थो।